भाऊ पालिश करे ॾियो ना बा पालिश न करे बूट पालिश जरा लगनी ना बा यार हे थींदा न यार हे पालिश थींदा ना बा न कराइंदा टाको वगैरह ना बा मेहरबानी पालिश कराइंदा कर लख तो उन्हनि ॾे वञा यार मन उहे चवनि सॼे ॾींहं में रोज़ी ई न थी अॼु अॼु यार बंदि काई जो ॾींहुं बि आहे क्लिनिक भी बंद करे आयो बड़े जल्दी चाय पियूं गई अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। छा हाल आहे डॉक्टर साहब? छो असां गरीबन ते टोकां था कयो छो MBBS ता डॉक्टर ता असां हिकड़ी बड़े यूनानी डॉक्टर फकड़ी ॾेई माण्हुनि खे बड़े ठगी था ठोड़ी ते वेठा आहियूं। बहरहाल होटल भलो तारे ते एॾो माना इहा ज़मीन सारनि जी खुशबू वरी माना वाह वाह ज़बरदस्त। बस छा कयूं निकिरी आयासीं मुंहिंजी क्लिनिक में हाणे उहो मज़ो न आहे रहियो यार। वरी छो सरकारी दवाऊं कंहिंखे लॻे थी कंहिंखे नथी लॻे रोज़ी खां तंग थी आऊं यकीन करे बसि। बहरहाल माण्हू बि अॼुकल्ह ॾिसे थो त माना असां जूं नंढियूं क्लिनिकां वॾी क्लिनिक ॾिसी करे हर को ओॾे लड़े थो। तव्हांखे फकी जो हिकिड़ो ग्राहक लॻे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। पालिश कोई टाको अदा अब हाणे असांजा बूथ मुंहिंजो मतिलबु आहे असांजा जूता पालिश जहिड़ा आहिनि अब साईं छो न पालिश थींदा ई कहिड़ी ॻाल्हि आहे हे सटकड़ी चौंपलड़ी आहे हिन खे पालिश थींदी या कुल कम करे थो तूं चमड़े जो आहे न असली चमड़े जो पालिश थींदो आहे डिज़ाइन ई आहिनि न अॼुकल्ह। बहरहाल पालिश तो वटि कहिड़ी कहिड़ी आहे? चमक का सितारा आहे चोइज़ा ॿाहिरि मुल्क जी आहे ईरान जी। अच्छा अच्छा जी जी पालिश ना आहे कराणी चौंपल मुंहिंजो टुटी पियो आहे न उन खे थोरो चती हणी ॾे यार। चती हाँ हे तो खुली थो वञे। अब मेरा यूनानी डॉक्टर हूं बड़े ठाहे रे हेरे मथे वे मथे कम पूरो आहे त सही आहे। हां हेठो वे भलो इनी के चती हणे रातो हिन के त सफ़ा कम लाथोसीं ठाहे ॾींदो न बाक़ी मोची छा जो आहे हिन खे चती न लॻंदी हिन खे मसालो लॻंदी आहे छो त डिज़ाइन ई आहे न हिन खे मसालो लॻंदो जेको आहे हाणे जीअं आहे चती त लॻंदसि न मसालो कीअं बीहंदो ईअं बीजीअं थो तोखे मां ओके करे ॾियां थो बसि सही आहे वधीक हिननि खे ॼाण असांखे कहिड़ी ख़बर ठाहे ॾेसि ओके करे VIP करे ठाहे ॾेसि वरदे घणा पैसा तूं डॉक्टर हकीम आहे न? हा हा सुञाता यार हिन हा मूंखे सुञाती न अरे हे जेको वठी हो छा हे जेको उन फकी जे लाइ आहीं तूं हे जेके वकड़ वकड़ हुई तके जा तो तू भी डॉक्टर छापर हाणे वॾा छॾिया थी न जेको यादि थी आयो मां अस्पताल में। अरे हा हा यार वाकई आयो हे यूनानी डॉक्टर मां वरी सरकारी डॉक्टर मुफ्त जो पैसो अथव पैसो हुजे हा त पाण जूता कढाई मां हाणे इहा हालत लॻी पिया चतियूं हणी ॾींदो तव्हांखे चती हणी ॾेसि इहो केरु आहे जेको मटकाईंदो थो अचे यार ॿिए वारनि सां मसइलो छा आहे मूंखे सम्झ में अचे थी ॻाल्हि मूंखे मां डॉक्टर आहियां मुंहिंजो माना दिमाग़ इहो कमु करे थो छो सरकारी डॉक्टर आहियूं न असां मूंखे ईअं लॻे थो त इन खे हॾे में सूरु आहे तॾहिं मटकाए थो इहो छो ख़ुदा खानो ख़राबु कयो अथई छो हाणे भला कुराड़ो थियो आहियां अरे कुराड़ा आहियूं असां न बाबा जेको मोलाई ॾिस सॼो मटकाए घुमे थो इन खे हॾे में सूरु आहे पोइ हिन ढकणी वठो सूरु अथव ढकणी असल में ॻाल्हि इहा आहे हिन खे ढकणी में सूरु बि न आहे तूं वरी साईं हाणे यूनानी डॉक्टर हा पोइ असां तजुर्बो आहे न असां घुमंदे माण्हू खे सुञाणियूं हा इन खे पियल थी कुन रग जेका कुन रग पवंदी आहे उहा अथसीं मूंखे नथो लॻे त हिन खे कुन रग अबा तूं मोची आहे इन हमरा खे ढकणी में सूरु आहे या कुन रग अथसि हाणे हे ॿुधाईंदो वॼाए छॾी तयारु थी वियो तव्हांजो मिंट क्यों सही यार आहे सोढ़ो आहे अॻे खां इन खे मोची ॿुधाए छा तकलीफ़ आहे ही जेका साम्हूं अचे पियो हा इहो मटकाईंदो थो अचे अच्छा यूनानी डॉक्टर छा थो चए कुन रग अथसि हा मूंखे ॾे बसि असां पियूं था कुन रग तव्हां डॉक्टर छा था चओ मां चवां थो हिन खे माना गोॾे जी जेका हे थींदी आहे न हे ढकणी हा इन में न मोलाई खे सूरु आहे तॾहिं इहो मटकाए थो असल में तव्हां ॿई जेके आहियो न अंधा आहियो इहो कीअं अखियूं ॾिसो हाणे इहो जेको हमरा अचे पियो न इन जो चौंपन छिॾल आहे मांखे ॾिठो अथई हाणे तॾहिं अचे थो हाणे हे साईं हाणे असां को इन जे गोॾे में सूरु आहे तॾहिं मटकाए थो हाणे मां जेका ॻाल्हि कई त मां इहा ई बींदई इन खे कुन रग थी साईं हाणे अचे थो पाणी पीआयो आहे न पाणी गंज तोखे पीआयूं पाणी हुकुम आहे तुंहिंजो बहरहाल हाणे मोची बि साईं हाणे असांखे ॻाल्हि सम्झ में नथी अचे
मूंखे लॻे थो यार हिनखे हॾे में सूर आहे न बाबा मां अलाए काथे ज़िंदगी आंदी अथव मटकाइणी हुनजो पधरो आहे परे खां वरी कुनर रगा कोन आहे मूंखे इहा लॻे लानत जे त चौंपल जगल अथसि हाणे मोची बि असां वधीक आहे। साॾे क्या मैं ॿुधे न पियो छाजे का बाबा हे पोयों हे कूकड़ियूं क्यों मैं चो बी चौंपल यार टाके ओ हे छिड़ी पियो थी हाज़िर बाबा लाए दे मसलो ही ना है पाणी पियां घणा आहिनि शकी थियो था हाणे हा न न असां त हाणे पंहिंजी इंसान आहे न ग़लती थी वई हूंदी अच्छा तव्हांखो ग़लती थी वई हूंदी बाबा माना सिज तोॾे वॻियो जेको मरीज़ ईंदो आहे डॉक्टर साहिब त हुनखे पेट में सूर हूंदो आहे त मथे जे सूर जो गोरियूं ॾेई सुइयूं ॾेई 200-300 कढी बसि हलो हा न न अहिड़ी ॻाल्हि कोन्हे ॿियो चकर हुयो असुल में सिज वॻियो तूं बि दफ़ा जो यूनानी डॉक्टर चई हिनखे कुनर रगा मां त साईं MBBS त तव्हां हो MBBS मिड़ई नामूनो आहे रोज़ी कयूं था ॿियो हाणे एक्सरा तव्हां कढो हर शइ तव्हां कयो असां त मिड़ई फकड़ियूं ठाहे ॾियूं था माण्हुनि खे यार असां को हे मोची बि होशियार निकितो भलो थी क्लिनिक तूं बि बंदि कर मां बि बंदि मां जी त ॿारो ई बंदि आहे कॾहिं कॾहिं आयो ग्राहक त ठीकु आहे न आयो त बसि हा यार चए सच थो हा बाबा सलाम थी मोची तुंहिंजी सोच खे यार न 2-3 लख ॾेई डिग्रियूं वठी करे बसि पोइ दुकान वठी 1100 मसवाड़ ॾे खोले वियो था पोइ ख़बर न आहे त को मर्दो जा बचंदो ठोक सुइयूं असल में हिसाब न आहे बाबा तोसां ॾाही बकाया ॾे न हिन ॾाहनि मां बि लानत बकाया ॾियां हिकिड़ो टाको आहे छा भला तूं भला हाफ़ चांहि जो घणे लॻो पिया महांगाई लॻी पई आहे 10 रुपए जी ख़्यालु कर ना का साॾे क्यों मैं होॾे गरीब आहे दुआ कंदी वञ बाबा बहरहाल यार मूंखे हिकिड़ी ॿी सोच आई थी बहरहाल मोची अॼु तूं असांजूं अखियूं खोलियूं मां आहियां डॉक्टर सरकारी है यूनानी डॉक्टर आहे पर तूं हक़ ते आहे मां असल में तव्हां सभिनी डॉक्टरनि खे हथ ॿधी अर्ज़ु थो कयां त जेको मरीज़ अचे पहिरियां हुनजी बीमारी त चेक कयो त हे बीमारी हिनखे कहिड़ी आहे बीमारी चेक नथा कयो अॻ में 400 जो पर्चो 2-3 हज़ार जी दवा ॾियोसि था हुनखे बुखार आहे तव्हां हुनखे मलेरिया डोज़ ॾियो था रहंदो मरीज़ पूरो थो थी वञे हाणे पैसनि जी लालच में ईअं न कयो भली मां तव्हांखे हथ ॿधां थो मां पाण डॉक्टर आहे पर हाणे शकी थियां थो थोरो हिन मोची मुंहिंजूं अखियूं खोलियूं आहिनि हाणे सुधरी वए न अदा मां बि यूनानी डॉक्टर आहियां जेके यूनानी डॉक्टर ॿाहिरि आहिनि उन्हनि खे बि मां इहा गुज़ारिश कंदुमि त कोई बि मरीज़ अचे कोई बि माण्हू अचे त हुनखे चङी तरह ॾिसी करे का अहिड़ियूं फकियूं ॾियो जेके पुराणियूं रखियल फकियूं बि न ॾियो नयूं फकियूं तयारु करे उन्हनि खे ॾियो इहे मुंहिंजा हथ ॿधी करे गुज़ारिश आहे तव्हांखे वॾी महिरबानी सभिनी डॉक्टरनि जी ख़ुदा वास्ते ॿेली मरीज़ जो मर्ज़ ॾिसी पोइ हुनखे दवा ॾियो हरू भरू हुनखे पैसनि जी ख़ातिर सफ़ा तबाह न कयो जॾहिं सीरियस थी थो वञे पहुचो था हिनखे सखर खणो लाड़काणी खणो कराची खणो पहिरियों ई हुनजी दवा सही कयो जेकॾहिं बीमारी तव्हांखे सम्झ में नथी अचे त पोइ कंहिं ॿिए डॉक्टर ॾे मोकिलियो मां हथ ॿधां थो ग़रीबनि सां ज़ुल्म न कयो हाणे तव्हां सुधरिया आहियो न मोची सलाम थी ॿिन्हिनि असांजो इहा तूं असांजो तोखे हिन टाके जा मां 50 ॾियां पैसा नथी खुलिया तूं ॾे त मां मां क्लिनिक जेको मरीज़ न आयो सुबुह खां वठी जाई। हला मां बि इहे 100-150 मिड़ई कमायो दे ग़रीब जी दुआ कंदी हलो 50 थी वठो इनाम थी तुंहिंजो है न मोची सलाम उथऊं हाणे मोची त न कोई वॾे वाह जो शकी कयो असांखे ख़ुदा जो कसम आहे बहरहाल अखियूं बि खोलियईं हल ॾे होॾे चांहि वारे खे पैसा ॾे पर चांहि पीती ई न आहे चांहि चऊंसि त अचे थी अब चांहि खणी आ जल्दी खणी आ हा बा हाफ ॾे बा कहिड़ो असां वटि पैसो रखियो आहे